नाज़रीन, झंडोमरी जे गवर्नमेंट हाई स्कूल उस्मान शाहड़ी में 9 क्लास के शागिर्दनि पारां 10 क्लास के शागिर्दनि के मान में आजियानो ॾिनो वियो। ॾिसूं था रज़ा अली मिर्ज़त जी रिपोर्ट। इन वक्त असां मौजूद आहियूं गवर्नमेंट हाई स्कूल उस्मान शाहड़ी में, जिते 9 क्लास के शागिर्दनि पारां 10 क्लास के शागिर्दनि की मान में एक पार्टी रखी वही है। उन हवाले से इतने जो मौजूद आहिनि उस्ताद और शागिर्द, उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल करण की कोशिश कंदासीं तो वो इन प्रोग्राम के की पिया ॾिसनि। प्रोग्राम थियो आहे माशाल्लाह, असीं ॾाढा ख़ुशि आहियूं त साईं यारनि जी प्रोग्राम कयो ऐं जेके असांजा भाउ ॾहे वारा आहिनि, असीं चवंदा आहियूं कि ॾाढी ख़ुशी सां अलविदा करियूं ऐं उनखे मतिलबु असांजा भाउ आहिनि, भेणूं आहिनि, असीं चवंदा आहिनि कि दुआऊं ॾियूं। 9th क्लास जे ॿारनि ते असां पंहिंजे भाइरनि खे भेनरुनि खे अलविदा ज़रूरु कंदासीं ऐं हीउ हिकिड़ो तालीम जो हिसो आहे, छो त सिर्फ़ु सुकी तालीम ॾियणु बेज़ाति ख़ुदि सही न ॿार जे लाइ। मुख़्तलिफ़ डिबेट्स रांदियूं हुजनि, ही प्रोग्राम हुजनि, अलविदा जी पार्टियूं हुजनि, या 14 अगस्त सिलसिले में हुजे, 8 मार्च जे सिलसिले में योम दिफ़ा जे बारे में हुजनि, या ॿिया जेके कश्मीर जे डे जे बारे में मुख़्तलिफ़ प्रोग्राम करण जी शयूं ज़रूरी आहिनि। उन सां ॿार में हिकिड़ी हिमत, जुस्तजू ऐं उत्साह पैदा थिए थो। इससे एक पैगाम जा रहा है, इससे एक मैसेज जा रहा है। एजुकेशन डिपार्टमेंट में एक्टिविटी कराना, अलविदाई करना, अलविदा का मकसद ये नहीं है कि उनको तालीम से मन छोड़ दो, नहीं। अलविदा का मकसद ये है कि उनको अच्छे नमूने से अलविदा करो ताकि वो आगे जाके अपनी तालीम हासिल करें। ये जो अॼु जो प्रोग्राम आहे इहो 9 क्लास जे शागिर्दनि जे तरफ़ां 10 क्लास जे शागिर्दनि जे लाइ रखियो वियो आहे, जेको हर साल जॾहिं बि 10 क्लास जा शागिर्द हितां अलविदा थींदा आहिनि, हितां वेंदा आहिनि, त पोइ 9 क्लास जे जेके शागिर्द आहिनि उहे पंहिंजे सीनियर शागिर्दनि जे लाइ तक़रीब रखंदा आहिनि। काफ़ी 3 सालनि खां पोइ जेको सो ही स्कूलनि जे अंदरि जेके एक्टिविटीज़ आहिनि, गेम्स आहिनि, एंटरटेनमेंट जा मुक़ाबला प्रोग्राम जेके दुबारा बहाल थिया आहिनि, शागिर्दनि में हिकिड़ी ख़ुशी जी लहर आहे। अॼु फेयरवेल पार्टी आहे जेको हर साल मल्हायो वेंदो आहे, त असांखे ख़बर आहे त हीउ जेको आहे सो यादगार तौर पे मल्हायो वेंदो आहे ऐं असां तमामु ख़ुशि आहियूं त उस्ताद जेको आहे सो असांजो साथ ॾियनि था ऐं असांखे इन पार्टी में हिस्सा ॾियनि था। ऐं नाज़रीन, हिते मौजूद उस्तादनि ऐं शागिर्दनि जा तव्हां वीचार ॿुधा संदन चवणो त हर साल जीअं इहा जेका पार्टी रखी वेंदी हुई, 9 क्लास जा जेके शागिर्द आहिनि हर साल 10 क्लास जे शागिर्दनि जी मान में पार्टी हिकु अलविदाई प्रोग्राम रखियो वेंदो आहे ऐं ख़ासि करे कोरोना खां पोइ 2 सालनि खां पोइ अॼु जेको प्रोग्राम थी रहियो आहे, शागिर्दनि जो चवणु आहे त हिनखे तमामु बहितरीनु हिकिड़ो अमल ॾिठो पियो वञे। ऐं कैमरामैन नासिर अब्बास मीर सां गॾु रज़ा अली मिर्ज़त, आवाज़ TV, झंडोमरी।